अहम ख़बर आहे आवाज़ शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी बोर्ड मुतासरनि जो दर्द समझे थी। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अवांखे अपडेट कयो पिया सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवण आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम रुगो हिकु मनसूबो न पर उन खां वधीक अॻिते आहे। बिलावल भुट्टो जो विजन रुगो घरनि जी तामीर न पर बोर्ड मुतासरनि जी उम्मीद आहे। हुकूमत 21 लख ख़ानदाननि लाइ रुगो नवां घर न पर संदन ज़िंदगियूं बि नए सिर तामीर करे पई। बिलावल भुट्टो जी हिदायत ते बोर्ड मुतासरनि जे वक़ार जी वापसी लाइ हुकूमत सरगर्म आहे। हाउसिंग मनसूबो इन ॻाल्हि जो सबूत आहे त हुकूमत अवाम सां गॾु बीठल आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे पीपल्स पार्टी बोर्ड मुतासरनि जो दर्द समझे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवण आहे। अपडेट कंदासीं। पीपल्स हाउसिंग स्कीम रुगो हिकु मनसूबो न पर उन खां वधीक अॻिते आहे। बिलावल भुट्टो जो विजन रुगो घरनि जी तामीर न पर बोर्ड मुतासरनि जी उम्मीद आहे। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर जो। अवांखे ॿुधाए रहिया आहियूं हुकूमत 21 लख ख़ानदाननि लाइ रुगो नवां घर न पर संदन ज़िंदगियूं बि नए सिर तामीर करे पई। बिलावल भुट्टो जी हिदायत ते बोर्ड मुतासरनि जे वक़ार जी वापसी लाइ हुकूमत सरगर्म आहे। हाउसिंग मनसूबो इन ॻाल्हि जो सबूत आहे त हुकूमत अवाम सां गॾु बीठल आहे।